इहा गाल में कुछ समझ च नहीं आती तो खानो मूसा खान दे पुत्र को क्यों छोड़ वेसी बाग च उधर ते हल वाह जो शय है जिन्हें यहाँ ठह पोवे तो कम थी वैसी भला उधर ते ये वाछो चीरे बिल्ले वांग तारा टमका छा थोड़ी सी आगे वारी चमाट विसरी वई थी। हां नाराज न थी तो सारे हुस्न को देखदा पिया उधर ते छा मां तो के पानी जुती भी दिसण कोन दस आई तू वरी मुखे तो दिसी। हां वड्डो आया उधर ते बाबा गाल बुध ए सजा मुल्क साडा उधर ते पिया हलदा पर तू शहरी चंगी तू सारे ले मैं कोशिश करे सा केश दी हल मुआ हल त हणा न पादर बूथ वारो माई होश कर मौला बश कमदार न आस्ते गला उधर ते बीतिया मां भी तवा घर में चौंती वे कागा लाए कुंतरे सा अखू अदा बीतिया अज न छजा थे तू ते गिट्टी में गैर मत सा बेंदे शादी करनी शर्म न तो चई बचाया तू वरी मुखे तो चवी हिन के पादर हण मां त घर वन्या पई हिन मोय अची करे मुजो अग वतो आ हलड़े एडा कूड़ उधर ते अरे तू जो थाव को थी वात में दे ओते जो अग तो वती तो के खबर नहीं कंजी दाला अल्लाह बचाए वलद खान दे तो खान अरे हथ गड चिबा मालू दी चीज हथ जागते नहीं तिए खून न कर घतई उधर ते जमत तू गजल ले मस्जन जो छदो गजल वन्या पर हिन मोय के ई न चरी जाए ठाहू की मार दी जाएस त वरी आइंदा मुझे रस्ते जी रुकावट न करे दाम डंडन मो तू हल खूनी मानू इन के ये न तनी सब प्लान वतनो मात अरे हाने बुधा ओतुन था वरी ये खतत कने हां अरे हुन परे थी एड़े पादर मरे सेमी उधर ते जो कन रोक बडो कर देसी न तो उधर वाली मार विसर सही कान हां ठीक आ ही त पो थजाए तो जे बे चक्कर मुझे ओजत जी रस्ता रोक कयई न त पो एदी मार दींदो मां रोक करते उधर ते न छो जो मां वडो खूनी मानू आ अरे हल तै जड़े खूनी में खोर लिठे न उधर ते रोक करते दींदो मां रोक करते समझक हाँ बात जो खबर है ये भी सामान सा और से कर ये छाए अरे हेलो माल करी हो अच्छा ये माल पचो मिलो था साथ तो के हाँ भाई तो छाते रहा तू ये फोन पर मार का यकी हेलो तुम कहो बाकी को हेलो करे गोटा जायूं सलाम दुआ कर लियो सलाम दुआ का कोन था वनी कमदार पर यार तू जो गालाण एड़ो आ असा के लगे तो को नुकसान न थी पे जबार नाराज न थियो यार मु सच ते चयो हां दिस मुर्सियारा का देखारो न छो के वठी अच पने घर में यार हां यो तो मुर्सियारो कम पर उ ता जा आहे छा ओ बिलो तो का शई कोनी को कमदार पर वो के सा लेख्यो भी ना पर रेस दिलावर खाने जे करे मुड़ी था वणो जबारा उ जो तुम रात के वरी ता फैसलो छाजो कमदार बस वते तो चाचो परल ताऊ कंदो बाबा जबार ने बिल्ली के जैसी ताम उथारो मोचरो न हणंदा हो न तेसी न सुधरंदो ए यो कुत्तो छा जाने कन के मानिया मां त हाने एतरी इज्जत करे वियो जो रंदो बिगड़ी वियो
परुअ खे सिधो करणो असांखे अचे थो पर पंहिंजा पई करे मुड़ी वियासीं चवंदा त पराए ॻोठ में माण्हू न खिलायूं बाबा इहा ॻाल्हि त आउं बि कयां पियो न त परुअ जहिड़े कुते खे कहिड़ी ख़बर त धारियनि ऐं परान माण्हुनि जे विच में कीअं उथिजे कीअं वेहिजे या त हुनखे ख़बर ई कान्हे का हा उनजे लाइ हुनखे बूथ वारा ॿ टे मोचड़ा हणणु ज़रूरी आहिनि त कुझु सुधरे। घबराए न कमदार, असां वटि ॿई तरीक़ा आहिनि। चठ ॾेखारीसूंसि न मुड़ियो, हाणे लठ ॾेखारींदासूंसि। थोरो बि चुरियो न त पासा सेके विझंदासीं। ईअं क्या मुर्सी कयो जबार, न त हिन परुअ त हिन धारियनि माण्हुनि असां नौकरी वठराए छॾियो आहे। कमदार असां बि मोचड़े में गन विझराए छॾियो आहे थोरो बि चिरंदो न ठकाव थींदसि बूथ वारो। जबार भला ॿी ख़बर ॾे बाबा। कहिड़ी ख़बर कमदार? मूंखे छा ख़बर पई आहे त उन ई राति खानूअ खे बि जेको आहे सो रहिस घुरायो। कमदार रईस मूसा ख़ान जे पुट खे मोटराइण लाइ रईस दिलावर ख़ान ज़ोर थो लाए। थी सघे थो त उन कम लाइ खानू खे घुरायो हुजेसि। यार जन मूसा खान वारो पुटु वापसि मोटी थो वञे हितां त पोइ खानू वारनि जा मुड़सी न चढ़। एतिरो आसानीअ सां कमदार मूसा खान जो पुट बि न मोटंदो। मजो रईस दिलावर ख़ान बि वॾी रिप आहे बाबा ऐं उन खां खानू वारा ईअं कंद कोन कराईंदा। कमदार मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त रईस दिलावर ख़ान मूसा ख़ान लाइ एतिरो छो थो पतोड़े। बाबा उन वॾा वॾा ऑफिसर अचनि था, थी सघे थो उन्हनि जो ज़ोर हुजे। इहा ॻाल्हि अथई कमदार, इहा ई ॻाल्हि अथई। न त रईस दिलावर ख़ान मूसा ख़ान खे खंघे ई कोन। खुदा करे कमदार खुदा करे रईस मूसा खान जो पुट मुंहिंजे हथ अची वञे त वाट ताईं ख़तम करे छॾिया। चङो कमदार। परियल बाबा हिकिड़ी ॻाल्हि में कुझु सम्झ च नहीं आंदी ओधर ते त खानू वाले मूसा खान दे पुट को क्यों छोड़ वेसन दिलावर खान दे बाग च ओधर ते। छा चई मोलू छा चई? बाबा ॻाल्हि किथे हम ओधर ते त खानू वाले मूसा खान दे पुट को क्यों छोड़ वेसन बाग च जॾहिं ओ ताक बि है ओधर ते। उधर ते छा? अरे मोलू लख जी ॻाल्हि कई अथई, लख जी ॻाल्हि भली लखां दी होवे पर तूं इहो में कुझु सम्झा ओधर ते इहो मामला है क्या। जॾहिं ओताक बि त पिछे बाग ते को क्यों छोड़ा सन ओधर ते। इहा ॻाल्हि जॾहिं मूंखे सम्झ में आई त मां तोखे ओधर ते सम्झाईंदुसि। रात कर बाबा परियल ओधर ते हुण मोटदा पई ओधर ते। चङो हल सोने नमूने सां तूं हली पाओ ओधर ते, कंहिं ॿिए खे बि सोचण ॾे। ही त ओधर ते बि वॾी ॻाल्हि करे हो। मूसा खान जो पुटु मोटे थो, इहो जे वापसि मोटी वियो त पोइ चइबो त हिन में मुड़सी न आहे। छा कयां बसि तयारु थी अलाह तोहार करे निकिरी थो पवां। जेको बि जवान मिली वियो उन सां वञी थो ॻाल्हि कयां। ॿिनि ॾींहंनि में सिर्फ़ु ॿिनि ॾींहंनि में तव्हांजो कमु थी वेंदो। दिलावर खान इहो ज़हन में रहे त ही राज़ आउट न थिए। ॿार रहिया मां जंहिं ॾींहुं हमरा मोटियो अव्हांखे मां इतलाह करे छॾींदुसि ऐं हमरा अव्हां जे हवाले कंदुसि। पोइ अव्हां पंहिंजी बहादुरी जा कारनामा ॾेखारे हमरा मूसा खान जे हवाले करे छॾिजो। दिलावर खान असां पंहिंजा कारनामा ॻणाइण नथा चाहियूं पर अहिड़ा क़दम खणणा था पवनि हितां जे अमन जे ख़ातिर। अमन ख़ातिर ई सही पर कंहिंजो भलो थिए इहा भली ॻाल्हि हूंदी आहे। इहो ॿुधाईंदो त इहा महिरबानी तव्हां मथां कहिड़ी दुर पई करे, रुस्तम आचर या ॿार न थियो डीएसपी साहब, ॿार न थियो। तव्हांजो हमरा सां कमु उहो अव्हांखे मिली वेंदो। बाक़ी कबरूं खुटण जी कोशिशि कयव त ज़िंदा बि मुर्दनि जे मिस बणिजी वेंदा। ठीकु आहे दिलावर खान तव्हांजे मथां वधीक बार नथा विझूं पर असांखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त कीअं कॾहिं किथे अचिणो पवंदो।
कमाल खान असांखे पंहिंजे तरीक़े सां कमु करणु ॾियो। पहिरियां तव्हां मूंखे इहो त ॿुधायो त तव्हां हींअर ताईं कयो छा आहे, कहिड़ो क़दम खयो अथव? मुजरिम सरेआम घुमंदा वतन था ऐं तव्हां हिते ऑफिस में वेही इस्टनि जा मज़ा पिया माणो। तव्हां जेको चाहियो था हुनजे अंजाम जी ख़बर अथव? अंजाम जो सोचे माठ करे वेही रहूं, मुजरिम सरेआम वतन खून कंदा। कमाल खान मां हिनमहिल तव्हांजी का बि मदद नथो करे सघां। वॾे साहिब सां मिलो, जेकॾहिं उहो इजाज़त ॾे त मां पूरे फोर्स सां तव्हां सां गॾु हलण लाइ तयारु आहियां। ठीकु आहे, मां डीएसपी साहब सां मिलां थो, जेकॾहिं उनको क़दम खयो त ठीकु, न त पोइ असां माठ करे कोन वेहींदासीं। पोइ जेको नुक़सानु थियो उन जा ज़िमेवार तव्हां पाण हूंदव। सुल्तान वो वक्त अची वियो आहे जंहिंजे इंतज़ार में मां परनि में भटकंदो रहियो आहियां, जंहिं वक्त जे इंतज़ार में मुंहिंजो सुख चैन ऐं निंड्रूं हराम थी वियूं हुयूं। मूंखे कसम आहे रब जी उन पाक ज़ात जो जेको ज़िंदगी जो मुहाफ़िज़ आहे। जेकॾहिं रब जी उन पाक ज़ात उन ज़ालिम जी ज़िंदगी जा 4 सिज वधीक लिखी छॾिया आहिनि त मां उनखे मारे कोन थो सघां, पर अॼु कमाल खान खे मौत जो अहिड़ो नंगो नाच ॾेखारिणो आहे जो बाक़ी रहियल ज़िंदगी हू हवेलियुनि जी दीवारनि में पाण खे बंदि करे छॾे ऐं ॿाहिरि निकिरण खां लवाईंदो रहे।
बाबा मां नथो चाहियां त ॾींहों ॾींहुं तव्हां में नफ़रतूं वधंदियूं वञनि। ॾिसो मां आहियां माण्हू मोहबती ऐं मां चाहींदुसि त अव्हां सभु मोहबत सां रहो। रईस, नफ़रतूं वधाइण असां बि नथा चाहियूं, पर इन चाचे परियल खे केरु सम्झाए। पर कुल्फत जो दर पहिरियां तव्हां खोलियो। मां तव्हांजी लख इज़त कंदो हुयुसि जवार, उन जे बदिले तव्हां मुंहिंजे घर भातियुनि खे बेइज़तो कयो। जेको बि तव्हांजे घर थो अचे तव्हां हुनखे धिकारी ॿाहिरि कढी था छॾियो। इन हद ताईं जो तव्हां असांखां असांजी न्याणीअ सां मिलण जो हक़ बि खसे वरितो आहे। बाबा गुज़रीअ खे यादि न कयो। मां चाहींदुसि त पुराणियूं ॻाल्हियूं छॾे ऐं पाण में खीर खंड थी वञूं। मुंहिंजे सर बाबा हाणे हिकु थियणु ॾाढो मुश्किल आहे। असां ते महिरबानी कयो, असांखे असांजी न्याणी वापसि मोकिलाए ॾियो। चाचा उहा मुंहिंजी इज़त आहे, हाणे उनजो मुंहिंजे घर मां जनाज़ो ई निकिरी सघे थो। पर शादीअ खां पोइ औरत जो असुल घर हुनजे मुड़ुस जो ई हूंदो आहे बाबा, पीउ जो न। मुंहिंजे सर पोइ हिननि जी भेण जी शादी बि आचार सां थियल आहे, पोइ उनखे हे घर में छो विहारी वेठा आहिनि? चाचा चाचा होश में थी ॻाल्हाए। आचार असांजे भाउ जो कातिल आहे ऐं असां कातिल खे पंहिंजी भेण जो संग हरगिज़ न ॾींदासीं। अरे ॻाल्हि त ॿुध, पोइ तव्हां कहिड़ा नेक निमाज़ी आहियो? तव्हां बि त खून कया आहिनि, तव्हां बि खूनी आहियो। पोइ मां पंहिंजी न्याणीअ जी ज़िंदगी हिकु खूनीअ जे घर में छो सड़णु ॾियां? परियल बाबा कुझु सोच, ॻाल्हि खे वधाइण सां कुझु न वरंदो। हींअर तूं छा थो चाहीं इहो ॿुधाए। मुंहिंजे सर मूंखे हर हाल में पंहिंजी न्याणी वापसि वठी ॾियो, बसि। मां ॿियो कुझु बि ॿुधणु कोन थो चाहियां। इहो थी नथो सघे जबर, थियण जे लाइ घणो कुझु थी वेंदो। बाबा मुंहिंजी सलाह वठी न, परियल त तूं हिननि खे हिकिड़ो मौक़ो ॿियो ॾे यार। बाबा साईं हिकु मोकिलियो त छा तव्हां हिननि खे 10 मौक़ा बि ॾींदो न त ही पंहिंजी फितरत गॾा वारी लत आहिनि कोन छॾींदा। चाचा अहिड़ो ॻाल्हाइण मूंखे बि अचे थो। बस जबार बस, वधीक ॻाल्हि खे न खेलियो। बाबा साईं मूंसां नाइंसाफ़ी न कर, मूंखे मुंहिंजी न्याणी वठी ॾियो बसि। परियल मुंहिंजे करे बाबा, मुंहिंजे करे हिन दफ़े तूं हिन ॻाल्हि खे दरगुज़र कर। बाबा दरगुज़र त करे छॾियऊं, पर जे सुभाणे असां वरी पंहिंजी धीउ सां मिलण वञूं त ॾंडा खणी असांखे धिका ॾेई कढी छॾींदा। जबार आईंदा परियल वारनि खे पंहिंजी न्याणीअ सां मिलण खां न रोकजो। जे वरी ईअं कयव त मुंहिंजो फ़ैसिलो हिन खां उबतड़ हूंदो ऐं फ़ैसिलनि ते अमल कराइण दिलावर ख़ान खे चङी तरह अचे थो। पर बाबा मां आहियां मोहबती माण्हू ऐं मां नथो चाहियां त कंहिंजी दिलि आज़ारी थिए। पर सुठो ई आहे, उथो पाण में भाकुर पायो ऐं खीर खंड थी वञो। ख़ामोश छो वेठा आहियो बाबा? उथ जबार, वॾो थी बाबा, उथ। शाबाश, उथी उथी उथ परियल, उथ बाबा, उथ तूं बि। शाबाश। बे बाबा, बे जबार, बे। बाबा बाबा छा थियो आहे? खैर तुंहिंजे अदा कमाल खे कुझु बि न आहे थियो, बस सिर्फ़ 2 गार्ड मारिजी विया आहिनि। बाबा 2 गार्ड मारिजी विया आहिनि? अञा त चओ त खेर आहे। जेकॾहिं इहो खेर आहे त पोइ ज़ीनस सम्झाए मारिया खे, ऐं त अहिड़ी ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾे त पंहिंजे लाइ सुठो अथसि। अम्मा मोटी शहर हल, हिन माहौल में मुंहिंजो दम थो घुटिजे। मां हिते वधीक नथी गुज़ारे सघां। मायरा तूं वेही दुआ कर त तुंहिंजो नंढो भाउ खेरनि सां घर अचे त पोइ शहर निकिरी हलंदासीं। लॻे कोन थो अम्मा, लॻे कोन थो त अदा ज़िंदा वापसि ईंदो। चारों तरफ़ मौत वासूं करे वेही रही आहे। अहिड़ी हालत में अदा ज़िंदा वापसि कीअं ईंदो? मायरा चवंदा आहिनि त अलाह जी ज़ात मां उमीद नाहे लाहिबी। तूं दिलि सां हथ खण त क़बूल ज़रूर थींदी। जॾहिं पंहिंजे अमालनि मथां नज़र पवंदी आहे न, दुआ क़बूल थिए या न थिए, दिलि अॻे ई गवाही ॾेई छॾींदी आहे। पोइ मां अजई दिलि खे आसरा छो ॾियां? मायरा
रब जी ज़ात मां माण्हू कॾहिं बि मायूस नाहे थींदो। अम्मा मां मायूसीअ जी ॻाल्हि नथी कयां, मां क़िस्मत जा उहे वर्क थी उथलायां जेके असां पंहिंजे हथनि सां पाण लिखिया आहिनि। मायरा, क़िस्मत में अलाए छा लिखियल आहे, इहा त रब जी ज़ात ई बहितर ॼाणे थी। पोइ तूं उन मथां अॻ कथियूं कहिड़ियूं वेठी थी करीं? अम्मा असां पंहिंजा हथ पाण था वेठा वढियूं त पोइ इहा रब जी लिखियल क़िस्मत चइबी या असांजे अंदर जो क्रोध? मां मञा थी त तुंहिंजे पीउ जो ज़िद असांखे जीअण नथो ॾिए, पर उन जे ज़ुल्मनि जो हिसाब रब तव्हां खां कोन वठंदो। अम्मा असां बि उन ज़ुल्म जे साए हेठों पलजूं पिया। जॾहिं न रब जी ज़ात उन्हनि खां हिसाब वठण लाइ उन्हनि जे पेरनि जे हेठां ज़मीन गरम कई त छा असां उन जी तपश खां बची सघंदासीं?